नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं तो सुल्तानपुर वेझो सङावती तकरार तां चाचन ऐं भाइटियुनि खे कुहाड़ियुनि जा वार करे रतो रत करे छॾियो है। ॻोठ दुर मोहम्मद महर में नौजवान इब्राहिम महर खे मुबीना सङावती तकरार तां चाचन कुहाड़ियूं हणे सख्त ज़ख़्मी करे रतो रत करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान जी केंट थाणे ते फरियाद दाख़िल कई वई है। पुलिस लेटर मिलण बाद अमड़ मसमात हुरमत सां गॾिजी मीडिया आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजा सगा चाचा रमज़ान महर, याकूब महर, इसाक महर ऐं ॿिया 2013 खां सङावती तकरार तां वॾियूं ज़्यादतियूं कंदा पिया अचनि, जेके ज़बरदस्ती न्याणी जो संग वठणु चाहिनि था। जंहिं संग जी मना करण ते अॼु हिननि घर में घिड़ी घर भातियुनि मथां कुहाड़ियुनि ऐं लठनि जो हमलो करे असांखे ज़ख़्मी करे छॾियो है। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।